आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। या भी अकुल जी गाल नाए मत को चवे तो मां वियो आहियां न। आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। जेते कर्म कंदा उनके पंहिंजे कदमन में घुराईंदा। असां बेहद शुक्रगुजार आहियूं तव्हां गढ़ी चाकर जे दस्तगीर जे नौकरन जा, जो मूं जड़े बेकार के महबूब जो बच्चो समझी, दस्तगीर जो बच्चो समझी घुराए करे महबूब जे आशिकन जो दीदार करायो आहे। बेहद शुक्रगुजार आहियूं जिन दोस्तन प्रोग्राम कयो आहे, अख्तर अली मलक कादरी, अब्दुल खालिक कबूल कादरी, गुलजार अली कादरी, सॼे गढ़ी चाकर वारे दुआ दस्तगीर जे नौकरन जे लाइ दुआ कंदा। अल्लाह साईं अवां खे अवां जे बच्चन खे आबाद फरमाए। असां बेहद शुक्रगुजार आहियूं असांजे मुर्शिदन करीमन जे लाडले साईं सरदार हुजूर बख्श खान जा ऐं मौली साहब मुनीर अमन साईं दरकीअ खां महिरबानी फरमाई आहे। अल्लाह ताला नबीअ जो सदको संदन जी गुलामी नौकरी पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। ज़बान सां न दिल सां आमीन चओ। अर्ज़ी आहे हे ईअं न समझिजो त रुगो आयासीं ऐं तकरीर ॿुधीसीं, भत खाधोसीं, भत न जाको बरोच न कावड़जी पई, लंगर खाधोसीं हलिया वियासीं, ईअं नाहे। इन कचहरीअ में कहिड़ो बि किनो हुजे उहो भलो थींदो आहे, बेकार हुजे उहो कारगर थींदो आहे। हिन कचहरीअ में तो असां जहिड़नि कमज़ोरनि जूं तक़दीरूं मटबियूं। ज़ाहिरी तव्हां असां आयासीं, तकरीर ॿुधीसीं, तकरीर खां बाद में लंगर खाई हलिया वियासीं, तो असांखे एतिरो अकुल ई न आहे जो इन राज़ खे समझी सघूं। मुंहिंजे करीमन जी हीअ पाक महफ़िल आहे, महबूबन करीमन जी हदीस पाकात मन ज़करनी अना जलीसुन, जाथे भी मां नबी पाक जो ज़िक्र हलंदो आहे मां मुस्तफ़ा उते मौजूद हूंदो आहियां। ये मुझे करीमन जे महफिल में तव्हां आया हो, पक यकीन समझो जे महफिल में सरकार ईंदा हन त तो असां जहिड़ा किन्ना उहे भला थींदा हन। बेकार माण्हू कारगर थींदो आहे, बदबख्त वक्त वारो थींदो आहे। ऐं हीअ महफिल तो असांजे ज़िंदगीअ जो समर बणिजी वेंदो आहे। दुनिया भी भली कंदो आहे त क़ब्र में भी ही घड़ियूं कम ईंदियूं, उहा भी भली कंदो आहे। जंहिंजी दिलि ठरी आहे उहो ॾाढा भेज दस्तगीर जो नालो। सुभान अल्लाह। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं, 1 कलाक तकरीर कंदुसि। तव्हांखे दोस्तनि ॿुधायो हूंदो राति मूं सेवण शरीफ हज़रत लाल कलंदर शहबाज़ जे साए में हुयुसि। दुआ कयो अल्लाह ताला हीअ सॼी ज़िंदगी मुस्तफ़ा जे दर जी गुलामी नसीब फरमाए। लॻे थो दिलि ठरी पियो। अल्लाह ताला जी ज़ात बरकात कुरान पाक में इरशाद फरमायो, इजाज़तमंद कादरी तारीख़ ही उन वरती, अल्लाह ताला मुर्शिद जो सदको उन जी नौकरी कबूल करे। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। 15 पारो कुरान। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए तो सुब्हानल्लज़ी, पाक आए अल्लाह जी ज़ात, असरा जंहिं सैर करायो
बेअब्द ही पांजे खास बंदे बाने के लैला रात में लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा बैतुल्लाह शरीफ का मस्जिद अक्सा ताईं अल्लज़ी बारकना हौलहु लिनूरियहु मिन आयातिना वो अल्लाह जे ॾेखारियूं उन जे चौधारी बरकत वारियूं निशानियूं इन्नहु हुव समीउल बसीर बेशक अल्लाह समी ऐं बसीर आहे। इहो आयत करीमा जो लफ्ज़ी तर्जुमो आहे। हाणे थोरो तशरीह कंदुसि, सॼी जमायत लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो त काथे थो ॻाल्हायां काॾे थो वञा। जेकॾहिं न तव्हां तकरीर सम्झी पियो ऐं दिलि में तव्हांजे में फीड थी वई त दुनिया जो रसूलुल्लाह जो दुश्मन तव्हां सां ॻाल्हाए न सघंदो। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो, थोरो लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कंदा कयो, छो जो जेसी ताईं तव्हां असांजो अक़ीदो दुरुस्त न आहे तो असां के कम जा न आहियूं। याद करे छॾियो, छो जंहिंजो अक़ीदो दुरुस्त आहे ऐं सही आहे, पोइ भले रंग जो सादड़ो हुजे, नालो हज़रत बिलाल हुजे, हज़रत अमीर उमर जहिड़ो जवान चवंदो हो त बिलाल मां तुंहिंजे दर जो नौकर आहियां। जो इश्क ॾिसी तव्हांखे ख़बर आहे, हज़रत अमीर उमर उहो जवान हो जंहिंजी पूरे अरब में तलवार वाक़ुफ़ हुई। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो रसूलुल्लाह जो जलील क़दर सहाबी आहे जंहिंखे महबूबन करीमन सर्टिफिकेट अता फरमाए तूं जन्नती आहे। एॾो सख़्त हो जो उन जे रसूलुल्लाह जो इश्क ऐं मोहब्बत ऐं प्यार ॾिसी करे काफ़िर मदीनो छॾे विया। रसूलुल्लाह जे आशिक़नि जे लाइ एॾो नरम हो, ॾाढा सुभान अल्लाह था चओ। ॿिया शहर छॾे ऐं मदीने में लॾे आया। अर्ज़ी आहे अॼोके टाइम में खुशामद थी पई आहे, माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त अक़ीदो ॼण काठी आहे, टुटी पई बसि, हेॾों जी हवा आई हेॾे, हेॾों जी हवा आई हेॾे, ईअं थोरी आहे। अक़ीदो अहिड़ो हुजे जबल पंहिंजी जाइ छॾे त छॾे सघे थो, तव्हां असांजे अक़ीदे में तिर जेतिरो ख़लल न पाए। थोरो वॾे आवाज़ या अल्लाह जेको दिलि सां सुभान अल्लाह करे उनखे मुर्शिद मोहम्मद आशगरी शाह जो दीदार कराए। सुभान अल्लाह। मां हिन जॻह ते पंहिंजे मुर्शिद सां तकरीरूं कयूं। उहो प्यार, उहो मंज़र हींअर बि अखियुनि जे आॾो हले थो। जेके तव्हां गड़ीअ वारनि सां भाकुर पातई उहे बि यादि। जंहिं बि मुंहिंजे मुर्शिद सां भाकुर पातो उन जा नस्ल मुंहिंजे मुर्शिद खे यादि कंदा। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। सुभान अल्लाह। उहा को ख़ुशबू ऐं ॿी हुई, एॾे मोॾे निहारियो। मुंहिंजे रहबर कामिल लजपाल जे दरगाह जे सॼे पासे ॾांहुं राफ़ज़ी, खॿे पासे ॾांहुं नजदी, उते मुंहिंजे मुर्शिद जी ड्यूटी लॻी।
एड़ो तो मुझे मुर्शिद इनकलाब आंदो जो वनी साउथ अफ्रीका तई फैज़ हलाई। मदीने पाक में नेशनलिटी वारा अरब मुरीद कई। पूरे पाकिस्तान जे हर गली हर खिड्डी में हर शहर हर गोठ में दस्तगीर जूं यारियूं आम कराई। एड़ो दस्तगीरी झंडो खड़ी उठियो जो अज के टाइम हिन दजाली दौर में सजण त मञे विया पर पराया भी मञे विया। जंहिंजी दिल ठरे उहो सुभान अल्लाह चवे, ॿिए जी ज़रूरत कान्हे। ईअं अटल फ़ैसिलो यारीअ खे आम छो कयई? यारीअ खे न दूसरी कंपनीअ वारो मञे सघंदो न तीसरी वारो। ॿिन्ही खे एलर्जी थींदी आहे। पर जेकॾहिं न लूसी सुन्नी हुजे, गप जो किलो हुजे, उनखे बि परे उछलाए छॾींदी आहे। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। जंहिंजो अटल फ़ैसिलो ऐं कट्टर अहले सुन्नत हूंदो उहो दस्तगीर जो आशिक़ हूंदो, यारी कंदड़ हूंदो। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। मुझे रहबर कामिल लजपाल पंहिंजे बच्चन ऐं मुरीदन खे दस्तगीर जे इश्क जा प्याला पीआरिया। अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां त अल्लाह ताला इन्हनि में अदब ऐं मोहब्बत ऐं रसूलुल्लाह जे बच्चन ऐं सहाबा इकराम जी मोहब्बत अता फरमाई आहे। तव्हां भले नोट कयो, दुनिया में जाॾे बि हलिया वञो, पर जेकॾहिं पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी जे दर जो नौकर मिलियो, अहिड़ो अदीब तोखे दुनिया में न मिलंदो। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। थोरो वॾे आवाज़। केतिरा ई वॾा वॾा पीर जेके पाण खे अलाए छा था सम्झनि, पर उन जे बावजूद बि वरी हर हर नेटनि ते वेठा पिया माफ़ी घुरनि। इहो वाहिद पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी हो। एतिरो त हुनूर होसल आदम दस्तगीर जे दरबार में मक़बूल हो त सजण त मञे विया पर दुश्मन भी मञे विया। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। मुंहिंजे रहबर कामिल लजपाल जे फैज़ जी ख़बर गड़ीअ वारनि खे बि दस्तगीर जे पूरी जेके भी पाकिस्तान जा आशिक़ रसूल आहिनि, उनखे वॾी यारीअ में ख़बर पई त यारी हीअं कबी आहे। जेके आया हो यारीअ में उहे हथ मथे करे सुभान अल्लाह था चओ। ईअं आहे कन कोन्हे? हा, यारीअ जो मंज़र छा हो? केतिरनि जे ज़बाननि मां लफ़्ज़ ॿुधासीं त हज जो मंज़र, अरफात जो मैदान हो। कंहिं कहिड़ी बि ॻाल्हि कई, कंहिं कहिड़ी बि ॻाल्हि कई, छो जो असांजो मुर्शिद त सुतल ई रसूलुल्लाह जे क़दमनि में आहे। जेकॾहिं तो मुरीद ऐं नौकर में एतिरी वफ़ादारी आहे, पर यादि रखी छॾियो मुंहिंजो मुर्शिद तो असांखो किरोड़ा हिस्सा वधीक वफ़ादार आहे। जे तिर जेतिरी वफ़ादारी कई आहे, उन जे नस्लनि खे आबाद कराए। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। थोरो अञा वॾे आवाज़। आयत करीमा ॿुधो, तर्जुमो चंद प्यार जूं ॻाल्हियूं, पोइ तव्हांजे लाइ तव्हांजे बच्चनि जे लाइ दुआ। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो त सुब्हानल्लज़ी। मां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ अर्ज़ कयां, ही जेको मेराज वारो महीनो आहे, इन में वॾो इनकलाब आहे। ऐं इहो जेको तकरीर जो मौज़ू आहे, इन मौज़ू हिकिड़े में ये आलम जेके भी हूंदा उहे समझी वेंदा। इन में हर मौज़ू मिले थो, जंहिं तरफ़ वञे न दुश्मन खे धक्को हणी सघे। ॾाढा सुभान अल्लाह था चओ। मुंहिंजे मुस्तफ़ा जे नूर ते ॻाल्हाइजे त मेराज में नूर जो मौज़ू बि, हाज़िर नाज़िर ते ॻाल्हाइजे त उहो बि मौज़ू, मुस्तार कुल ते ॻाल्हाइजे उहो बि मौज़ू मिले, शरीयत ते ॻाल्हाइजे त मुंहिंजे मुस्तफ़ा शरीयत जो मालिक हो, इहो बि सॼो मौज़ू मिली सघे।
जाने छिकबो वो दुश्मन के एड़ो धक लगंदो जो मरते घड़ीअ ताईं कंध न खणी सघे। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। जंहिंजी दिलि ठरी आहे उहो सुभान अल्लाह चवे। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए तो सुभान अल्लाजी, पाक आहे अल्लाह जी ज़ात। तव्हां भी सभई गॾिजी चओ अल्लाह पाक आहे। चओ अल्लाह, सभई चओ त जेको हे सब मैल करे आयो त इहो थक लहे। चओ अल्लाह। तव्हां हे गड़ीअ चाकर वारो माथो तव्हां को पुछां, हेॾी ख़ल्क वेठी आहे, नंढो हुजे या वॾो हुजे या पको हुजे या पोड़ो हुजे, तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जेको चवे त मूंखे ख़बर न आहे त अल्लाह पाक आहे? भला तव्हांखे इहा ख़बर आहे त अल्लाह पाक आहे? जेके आहे उहो हथ मथे खणे ॾिसां। हेॾे मोॾे न्यारियो, या अल्लाह जिन हथ कया नबीअ जो वास्तो त हिननि जे हथनि खे सलामत रखजां। सॼे नंढे वॾे खे ख़बर आहे त अल्लाह चओ चओ त दिलि ठरे। अल्लाह पाक आहे। हेॾे मोॾे निहारियो, पोइ माथो तव्हां खां पुछां, नंढे वॾे खे ख़बर आहे त अल्लाह पाक आहे, पोइ अल्लाह ताला तारीफ़ छो थो कराए? हेॾे मोॾे निहारियो, वॾनि मुफ़स्सिरनि लिखियो आहे त अल्लाह ताला तारीफ़ नथो कराए, अल्लाह ताला इहो दुश्मन खे जवाब थो ॾे। थोरो वॾे आवाज़ केड़ो जवाब थो दे? मत को कमीनो उठी करे चवे रसूलुल्लाह मेराज कीअं कयो, नबी मेराज ते कीअं वयो? अल्लाह ताला फरमाए खबरदार, सुभानल्लाजी, मुंहिंजी ज़ात पाक आहे। इन जो मतलब इहो आहे त मां रब जीअं चाहियां तीअं करे सघां थो। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। केतिरा ई माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां अहले सुन्नत वारा चवंदा हो त नबी साईं हाज़िर नाज़िर आहे, पोइ हाज़िर नाज़िर आहे त मथे छो वियो? इन जे करे त अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त मत को कमीनो चवे मुंहिंजे मुस्तफ़ा मां ऐब वेठो कढे। इन जे करे अल्लाह ताला फरमायो असरा, नबी दावा न कई आहे, मां ख़ुदा कई आहे। असरा मां सैर करायो मां। तू तो चवे नबी हाज़िर नाज़िर आहे त पोइ छो वियो? मां तो तव्हां खां पुछां, ख़ुदा जो हाज़िर नाज़िर आहे पोइ छो घुराई? ॾाढा सुभान अल्लाह त चओ। ईअं न, अञा वधे आवाज़। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका। शाल करी करमा। बाबा साईं मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जिलानी जो कलम थियो। ओ शाल करी करमा, तू भी दिल सां चइजा त तो ते भी करम थी वञे, झोलियूं रहमत सां भरजी वञनि। ओ शाल करी करमा, दिल सां दाह कर। लफ्ज़ जन्नती जान दाह मुरीद कंदो पाण ई कम ठहंदा। ओ शाल करी करमा ते रखी भरमा, वाह सोना साईं तेरा सोना हरमा। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। ओ शाल करी करमा, तू भी चओ त करम ते। ओ शाल सभई गॾिजी चओ, ज़बान खे अचई न अचई मुर्शिद जा लफ़्ज़ चओ त मुर्शिद जो सदको मदीने वारो साईं करम करे त मदीनो पाक जी टिकेट मिली पई, रमज़ान मदीने में हो जाओ। ओ शाल करी करम, चओ शाल करी करम ते रखी भरमा, वाह सोना साईं तेरा सोना हरमा। ओ मैं काली को जी के कम दिया, ओ बस नौकर सुना तेरे दर दिया। हथ
ओ शाल करी करम, ओ शाल करी करम। हथे खाली आयो चाहे खड़ी आयो ॾाढो वणे थो पियो। ओ शाल करी करम, चओ वॾी आवाज़ सां ओ शाल, चओ चओ त तुंहिंजा बि कम ठहनि। ओ शाल करी करम ते रखी भरम, वाह सोना साईं तेरा सोना हरम। ओडी जुमे ता थियम बदर शरीफ गयम, नाल यूसुफ ते शौकत जानब थियम। हथ मथे करे सुभान अल्लाह न चई। ओ गादी जिन्स हुयम, नालो गादीअ जो बि ॾेई छॾियो। ॾाढा सुभान अल्लाह त चओ ईअं न वॾे आवाज़। तुंहिंजो नालो छा आहे? गुलाम फरीद। असां मदीने में यारी गॾु खाधीसीं। मां चयोमांसि तूं गड़ी हल मैं ओॾे आसां। हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ। ओ शाल करी करम, सभई गॾिजी चओ ओ शाल करी करम। अहिड़ो दिलि सां चओ त मुर्शिद दीदार करावई। ओ शाल करी करम, ओ शाल करी करम ते रखी भरम, वाह सोना साईं तेरा सोना हरम। बाबा साईं वरी हवाल पिया कनि। उहो हवाल बि वरी इन शेर में ॿुधायो। ओॾी जुमे त थियम बदर शरीफ गयम, नाल यूसुफ ते शौकत जानब थियम। मन शौकत भी गॾु हो, यूसुफ भी गॾु हो, जानब भी गॾु हो। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे रहबर कामिल साम्हूं बदर शरीफ वयुसि ऐं मुंहिंजे मुर्शिद सां खैबर जे किले ते वयुसि, उहो बि जुमे जो ॾींहुं। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। अञा हिकिड़ी तव्हांखे वॾी ॻाल्हि ॿुधायां त तव्हांजी दिलि ठरी पई। चओ त ॿुधायांव, चओ त छॾियां। मुंहिंजे महबूबन करीमन जी अम्मा आमना जे मज़ार ते वियासीं, उहा बि जुमे जो ॾींहुं। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ त नबीअ जे अम्मा जो सदको तो असां किना भला थी पऊं। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। अबुआ जे शहर में जेॾी महिल मां वञा पियो, मां पंहिंजा नंढड़ा नंढड़ियूं घर वारी बच्चा सभु वठी बेड़ करे रसूल अल्लाह जे अम्मा जे दरवाज़े ते। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। अल्लाह करे उहा घड़ी थे जो तो असां सभई मदीने हलूं ऐं वरी अम्मा जी हाज़िरी थी। ज़बान सां न दिलि सां चओ त करम थी। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त असरा मां सैर कराए। थोरो ॻड़ीअ वारो लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो त इन मेराज जी दावा नबीअ न कई आहे। इन मेराज जी दावा साईं हुज़ूर बख्तियार इन जी दावा खुदा कई आहे। कंहिं कई आहे? थोरो वॾे आवाज़। इन जी दावा खुदा कई आहे। इन जे करे अल्लाह ताला फरमायो त दावा करण वारो भी बेमिसाल आहे, त मेराज करण वारो भी बेमिसाल। जंहिं क़ुरान में लिखराए थो उहो किताबनि में क़ुरान बेमिसाल आहे। ऐं मां थो तव्हां खां पुछां ॻड़ीअ वारो पोइ शेर छा? वो सारे दुनिया जे शेरनि मां बि उहो बेमिसाल आहे। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। थोरो अञा वॾे आवाज़। अल्लाह ताला फरमायो त असरा मां सैर कराए मां कंहिंखे बेअब्दिही। इहो बेहरफ चारो आहे, ही ज़मीर आहे, ही ख़ासि जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे। जेको ग्रामर ॼाणींदो हूंदो उहो सम्झंदो हूंदो। इहो अल्लाह ताला फरमायो बेअब्दिही, इहो मुंहिंजो ख़ासि बंदो आहे जंहिंखे मां सैर थो करायां। पर लैला रात में। थोरो वॾे आवाज़। मां तो तव्हां खां पुछां ॻड़ीअ वारो सैर ॾींहं जो थींदो आहे या रात जो?
ज़बान सां चओ त अल्लाह साईं तव्हांजी ज़बान जा दुख लाहे ॾींहं जो छाजे करे त रोशनाई हूंदी आहे सैर कंदो आहे ॾींहं जो त हर शइ चिटी नज़र ईंदी आहे ईअं न पर हेॾे होॾे निहारियो अल्लाह ताला फरमायो त लैलन रात जे ज़रड़े हिस्से में सैर करायो मां इहो इन जे करे मत को कमीनो उथी करे चवे नबी असां वांगुरु हलंदो आहे असां वांगुरु खाईंदो आहे असां वांगुरु पीअंदो आहे असां वांगुरु ॾिसंदो आहे न अल्लाह ताला फरमाए तव्हां सैर कंदा हो ॾींहं जो इहो इन जे करे जो रोशनाई हूंदी आहे इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां रोशनाईअ जा मोहताज हो मुंहिंजो मुस्तफा या अल्लाह जेको दिल सां सुभान अल्लाह करे उनखे मदीने में मीलाद खाराजा मुंहिंजो मुस्तफा मेरा महबूब करीम कायनात जो सरदार सैर ते वियो त ॾींहं जो न रात जो इन जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजो मुस्तफा जहिड़ो ॾींहं जो ॾिसंदो आहे तहिड़ो रात जो ॾिसंदो आहे सुभान अल्लाह जहिड़ो जेके लाउड जो आवाज़ ॿुधण में थो अचे उहो ॻाल्हाए जेके ज़बान में नबीअ जो सदको ताक़त मिली आहे नबीअ जे ख़ातिर ॻाल्हायो जहिड़ो ॾींहं जो ॾिसंदो आहे तहिड़ो एतिरो दिल सां चओ जो दिलि ठरी पए तहिड़ो रात जो ॾिसंदो आहे पोइ जेकॾहिं अहिड़ो ॾींहं जो ॾिसे तहिड़ो रात जो ॾिसे त गुंबद खिदरा मोगड़ीअ वारा परे घणो हूंदा हथ मथे करे भेज दस्तगीर ॾिना सुभान अल्लाह हाणे तव्हां दिलि ठारे छॾी अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो त मां सैर कराई मां रात में हेॾे मोॾे निहारियो उहा लैलतुल क़द्र वारी रात हुई 27 रजबीअ जी रात हुई वाह वाह उहा मुरादुन माण वारी रात उहा हाणे अचे थी उहो दुनिया जो वॾो ख़ुशि नसीब शख़्स हूंदो जेको इन रात में जागी नबी साईं फरमायो त अहिड़ियूं रातियूं अचनि न त वक़ूमू लैलहा वसूमू यौमहा इन रात में जागंदा कयो ॾींहं जो रोज़ो रखो मां अल्लाह जो नबी उनखे ख़ुशख़बरी थो ॾियां ईअं बख़्शिजी वेंदो ॼण अम्मा जे बदन मां अॼु जा हुआ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ थोरो अञा वधे आवाज़ हेॾे मोॾे निहारियो महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल उन वक़्त ॿ वाक़िया थिया हा इन जे करे महबूब करीम गमगीन हुआ हिकु त महबूब रसूलुल्लाह जी पहिरियों नंबर ज़ौजा अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा जेका अम्मा सची ख़ातून जी बि अम्मा आहे ऐं ॿियो रसूलुल्लाह जो लाडलो मौला अली मुश्किल कुशा जो पीउ हज़रत अबू तालिब हिन जहानमो लाडाणो कई मुंहिंजा रसूलुल्लाह उन जे करे गमगीन हुआ अल्लाह ताला फरमाए वञ जिब्राइल मुंहिंजे मुस्तफा खे हेॾे वठी आ त तीतार कराए दुख लाहिया हथ मथे करे सुभान अल्लाह चओ जेके दाले में बीठा हो इते वेही रहो मिट्टीअ ते ई वेहो त जो भाग लॻेव कोई भी बीहे न वेही रहो वॾी महिरबानी या अल्लाह जेको जल्दी वे उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजो ॾाढा सुभान अल्लाह था चओ थोरो अञा वॾे आवाज़ महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजूर में हज़रत जिब्राइल आयो महबूब करीम कायनात जे सरदार मौला अली मुश्किल कुशा जी भेण जो नालो बीबी उम्मे हानिया उहा थी चवे त मां तलवार खयूं रसूलुल्लाह जो पहरो पई आहे अल्लाह ताला फरमायो त जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब खे वठी आ चवे थो जॾहिं उते आयुसि छा ॾिसां त बीबी उम्मे हानिया खे हथ में तलवार रसूलुल्लाह हेठि आरामी आहे थोरो वॾे आवाज़ अल्लाह ताला फरमायो त जिब्राइल ओ जिब्राइल तकड़ न कजा तकड़ ज़बान सां चओ ये आम माण्हू न आहे मुंहिंजे मुस्तफा जी दरबार आहे
मत तकड़ करे तो हर शे चट करे छड़िया गड़ी वारो लफ्ज़न के समझो मन आम माण्हू दे वञण उन के उथारण बी शया पाजे रहबर के उथारण बी शया अल्लाह के नबी के हजूर में वञण बी शया छो जो तो असा ई उथारींदा ओ फिलाना उथी यार देर थी वई इहो त तवा असा पाजे अजीजन दोस्तन माइटर मिटन सा ॻाल्हाईंदा पर जे कदे न तो असा जो मुर्शिद हुंदो आ तो असा जो उस्ताद हुजे तो असा जो रहबर हुजे उन के जोर ॾींदा साईं मेहरबानी ये आहे कद कोने थकजी पियो मां त तव्हां सभिनी को अॻ में हिते पहुतो आहे तव्हांखे छा थियो आहे मूंखे 2 बजे जो टाइम ॾिनो हो इन इजाज़त कादरी त 2 बजे से तकरीर ते वेहजो मूं सिर्फ रुगो नमाज़ पढ़ी मीरपुर माथेले में उते इन जे करे दोस्त हो हिकिड़ो उन जी चांहि पीती से 11 जी तॾहिं देर थी वई हूअ पीअणी त सरदार हुजूर बख़्श खान जी हुई पर हाणे असांखे इन जो धप निकिरी वियो तकरीर खां पोइ बि घटि न करबी हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ अलाए काथे ॻाल्हि कर छॾियऊं हा दिल मुराद तकड़ न कर अल्लाह ताला फरमायो त उथारण जो तरीक़ो मां रब थो ॾियां वो उथारेस तूं उथारेस जे उथारण जो तरीक़ो खुदा ॾसे गड़ी चाकर वारो तू फैसलो कर तो उन जो मंजर ऐं उन जो शान ऐं उन जो मान छा हूंदो अर्ज़ कई साईं कीअं उथारियास जिब्राइल बीठो जिब्राइल सॼी जमायत ॻाल्हायो त दिलि ठरे जिब्राइल जिब्राइल ऐं मुस्तफ़ा तॾे ते आरामी हो तॾे ते ज़बान सां चओ तॾे ते जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ रबी हुकुम थियो त या जिब्रील इहो तफ़सीर रूहुल मानी वारो थो लिखे या जिब्रील कबिल क़दम है इहो वाहिद जो सीगो नाहे इहो तस्नीअ जो सीगो आहे ओ जिब्राइल मुंहिंजे नबीअ जा 2 क़दम चो हथ मथे करे सुभान अल्लाह चओ 2 क़दम चो हना ज़बान सां हाणे माथो तव्हां खां पंहिंजो जिब्राइल बीठो मुस्तफ़ा हेठि तॾे ते आरामी हो हेॾे मोॾे निहारियो हाणे माथो तव्हां खां पुछां और गड़ीअ वारो हज़रत जिब्राइल केतिरो झुकियो हे छा चवंदो आहे न सही ॿिए जे आॾो झुकबो ई न हिते हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ ठही आयो आहे चवां थो हीअं जो सीने में हणास निंड फिटायां चए थो त ॿिए जे आॾो झुकबो न आहे अड़े झुके न त ॿार पैदा कान थियनि हे त वेचारो हूंदो ई 24 कलाक तबलीग में आहे हिनखे ख़बर ई कान्हे इहो अल्लाह ताला नेमत वाहिद जमायत आले सुन्नत खे अता कई आहे ॾींहं जो जलसे में त रात जो घर रात जो जलसे में त ॾींहं जो घर ॾाढा सुभान अल्लाह त चओ पुछ सुन्नत खां त झुकण जो मक़ाम छा आहे ओ गड़ी चाकर वारो खुदा के हाथ नाज़र करे तवा फैसलो कजो अरे झुकण नाजायज हुजे हा त पो खुदा जिब्राइल खे कीअं झुकराया हथ मथे करे सुभान अल्लाह जा जे कॾहिं पंहिंजे रबर जे आॾो जिब्राइल झुकी सघे थो त असां बि पंहिंजे मुर्शिद जे आॾो झुकी सघूं था ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जा
इनमें खुदा भी शामिल है, इनमें नबी भी शामिल है, इनमें नूरी मलाइक भी शामिल। अरे झुकराइण खुदा की सुन्नत है, झुकण नूरी मलाइक की सुन्नत है, ऐं कदम चुमराइण तुझे नबी जी सुन्नत है। हथ मथे करे सुभान अल्लाह जा। जेको जेॾो ज़ोर सां नारो हणंदो उन जा ओतिरा कम थींदा, उनखे ओतिरियूं बीमारियूं छॾींदियूं। मुंहिंजे मुर्शिद फरमायो आहे त नज़र तो इल्ला बिल्ला दिल्लाहि जमअन का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली। मां अब्दुल कादिर जीलानी खुदा जो महबूब आहियां, अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे। ईअं ॾिसंदो आहे पूरी दुनिया खे जीअं तरीअ ते राईअ जो ताणो। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त चओ। पोइ जेकॾहिं इन जी एॾी कीमिया नज़र हुजे ऐं मुरीद गड़ी चाकर में दाह करे, मुंहिंजो दस्तगीर थो फरमाए दाह पोइ निकिरंदी आहे, दस्तगीरी मदद अॻ में थींदी। हथ मथे करे भेजो दस्तगीर जो नालो। बंदे माण्हू तव्हांखे चरियो चवनि अहिड़ो नारो हणाओ जो इन जो सीनो सड़े, आशिक़ जो सीनो ठरे। मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी इन जे करे फरमायो त कादरी सिलसिले जो जिक्र अची वञे ईअं कंदा कयो जीअं तव्हांखे ॿिया चरियो सम्झनि। तव्हां जिक्र ईअं कयो, मां अब्दुल कादिर जीलानी तव्हां सां वाइदो थो कयां, तव्हांजी मुर्दा दिल ज़िंदा थी पवंदी। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह। अल इश्क नारुन यहरिकु मा सवारे। इश्क वारी आह निकिरंदी आहे त वणनि जे पननि खे साड़े छॾींदी आहे, अर्श खे चीरे करे उन जी दुआ क़बूल थी वेंदी। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह। झुकराइण खुदा जी सुन्नत आहे, झुकण 24 कलाक तबलीग कंदो आहे। ॿिए जे आॾो न झुकबो, छो न झुकबो? किन्ना तू झुके तो वो जाएगा, सुन्नी झुके तो छिरका ऐं बिदता ना जाएगा। अरे काथे ना जाएगा? बेजे आदो झुकण काथे ना जाएगा? तो ये खुदा क्या थमा न झुकबो। जे करे ना जाएगो जे हा तो खुदा ना जाएग कम किए कराया। अल्लाह ताला झुकरायो ही न जे करे तो महबूबा जा आशिक सच्ची वजन तो पाके रहबर जे आदो झुकबो बिया कदम चुमबा बिया। हथ मथे करे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हथ मथे करे भेज दस्तगीर जो। असां पंहिंजे रहबर जा कदम चुमंदा बि आहियूं, चटींदा बि आहियूं। अल्लाह जे नबी फरमायो त तव्हांजे महबूब जे आशिक़नि जे लाइ इहो सबक़ आहे। नबी पाक फरमायो त तव्हांजे अबे अम्मा जे कदमनि में जन्नत आहे। असां पंहिंजे रहबर कामिल लजपाल बाबा साईं मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी जेको जन्नतुल बक़िया में मदफन आहे, रसूल अल्लाह जे कदमनि में आरामी आहे। अरे उहे अल्लाह जा वली ज़िंदा हूंदा आहिनि। औलिया अल्लाह ला यमूतून वलाकिन यंतकिलून दारुल फना इला दारुल बका। ये अल्लाह जा वली मरदा न आहिनि, उते तभी ज़िंदा, मज़ार में तभी ज़िंदा। जेको वेठो ई मरकज़ मदीने में हुजे ॿुधाए न जो शान छा हूंदा। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। वॾी यारी शरीफ थी, मुखालिफ़न हलायो न साईं, ॼाण कैंसिल थी, ॼाण कैंसिल थी।
इन जा प्रोग्राम पांचा कैंसिल थी विया दस्तगीर जे आशिक़नि जो कंधु मथे थी वियो ॾाढा सुभान अल्लाह त चओ सुभान अल्लाह अल्लाह जे इज्जत जो कसम खणी थो चवां त दस्तगीर जे यारीअ में जेके आया उहे खिलंदा ॾिठासीं जेके न आया उहे रोईंदा ॾिठासीं माण्हुनि इहे लफ़्ज़ चया अॼु हिन कचहरीअ में दस्तगीर यारीअ में असां आया आहियूं पक था सम्झो असां बख़्शिजी वियासीं छो जो जंहिंजो ज़ामिन दस्तगीर हुजे ॾाढा सुभान अल्लाह कोन अची अहिड़ी सुभान अल्लाह जो जो मुंहिंजो मुर्शिद मदीने में खिली वियो सुभान या जिब्रील कपिल कदम इन बाल्टीअ वारे खे चओ हेॾे पोइते हेॾे न अचो तवज्जो आहे हाँ जंहिंजो न आहे उहो हथ मथे खणे भला जंहिंजो तवज्जो आहे उहो सुभान अल्लाह था चवे एॾे मोॾे निहारियो खलीफ़ा अलुद्दीन काथे ॻाल्हि छॾियऊं सुभान अल्लाह ॿई कदम अलाए तव्हांजो ख़्यालु काॾे मजाजी इश्क ॾे न वञो हक़ीक़ी इश्क ॾे हलो ॿई कदम चओ ॿई कदम सुभान अल्लाह एॾे मोॾे निहारियो चप जिब्राइल जा हूंदा कदम मुस्तफा जा हूंदा वाह जो बदू अल्लाह करे गड़ी चाकर वारो दस्तगीर जे यारीअ में ख़ैरात था वठो चप असां जा हुजनि कदम मुस्तफा जा आमीन त चओ सुभान अल्लाह मुंहिंजो नंढो भाउ आहे गुलाम छा माण्हू उन्हनि खे वॾो सम्झंदा आहिनि छो जो कद पुत में ढिघो आहे चवंदासीं तव्हांजो वॾो भाउ आयो मां चयो मूंखां नंढो आहे उमिरि में सुभान अल्लाह हाणे मदीने में वेठो आहे उन करायो जलसो पोइ उन जे तकरीर उते हुई शेर मुस्तफा जी जेॾी महिल उते नात खान ते हिकिड़ी नात चई उन चयो यार आशिक़ जो झेड़ो थी पियो पोइ चंड सां आशिक़ ॻाल्हाए पियो अड़े चंड तूं बि आशिक़ आ मां बि आशिक़ आहियां हिकिड़ो सुवाल कयां चओ चयईं त असां लखे किरोड़े अरबे खरबे माण्हू तो चंड खे ॾिसी ईद कंदा तो कॾहिं ईद कई आहे ॾाढा सुभान अल्लाह कोन जी छा चईसि तो कॾहिं सॼी जमायत ॻाल्हायो त दिलि ठरे थक लही वञे तो कॾहिं ईद कई आहे कि हा हिकु ॾींहुं ईद कई आहे सम्झण जी कोशिश कई हिकु ॾियारे ईद कई आहे होॾा कान वॾे आवाज़ सां चओ हिकु ॾियारे ईद कई आहे कॾहिं जे उन ॾियारे ईद कयम रसूलुल्लाह वटि हिकिड़ो ख़तरनाक जादूगर आयो जंहिंजो नालो हबीब हो यमन जे रहाकू हो यमन जे इलाइक़े जो हो हबीब यमनी चवंदा हो उनखे वॾो तमामु ख़तरनाक जादूगर हो मुंहिंजे मुस्तफ़ा जे हुज़ूर में आयो या रसूला तूं सचो नबी आहे पाण फरमाए तव्हांजा काफ़िर मूंखे सादिकुल वादुल अमीन चवंदा तूं मूंखां थो पुछे त सचो नबी आहे पुछ पंहिंजे काफ़िरनि खां त मां अल्लाह जो नबी छाया जे कॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहे एॾे मोॾे निहारियो त पोइ हिन चंड खे चओ त तुंहिंजे कदमनि में अचे तुंहिंजे या अल्लाह जेको ज़बान सां ॻाल्हाए हुनजे ज़बान में बीमारी न ॾिजां दस्तगीर जे यारीअ में ख़ैरात वठो
तू जे सची जमायत ॻाल्हायो कंहिंखे चओ मत तव्हां गड़ीअ वारा चंड्रे खे चओ चंड्रो कदमनि में न ईंदो चंड्र खे चई चओ अरे चंड्र अची सघे थो चंड्रा तूं नथो अची सघे छो जो हो नूर में ठहियल आहे इहा नेमत बि कदमनि वारी बि अलाह ताला वाहिद जमायत में सुन्नत आहे जेको कतर में लिखी आहे सुभान अल्लाह दिल ठारे छॾे दुआ हथ न कंदा दुआ दिल कंदी आहे ॾाढा सुभान अल्लाह था चओ इन चंड्र खे चओ त तुंहिंजे कदमनि में अची ॻाल्हि सम्झ में अची वई गाड़ीअ वारो चंड्र अची सघे थो चंड्रो कदमनि में न ईंदो आहे छो जो जंहिंजी क़िस्मत ठहे उहो नबीअ जे कदमनि में ईंदो आहे हे वेठो 24 कलाक भॼंदो नबी सही फरमाइनि था त इहा त का वॾी ॻाल्हि आहे ई कोन हिन चंड्र खे चवां अॻोड़े ॻाल्हि छॾियमि उहा अलाए सम्झ में आयो अलाए कोन एॾो सरदार हुजूर बख़्श खान मूंखे सिंकल ॾिनो कबिल कदम है ओ जिब्राइल नबीअ जा कदम अचो हाणे वारो आयो चंड्र जो थकिजी पियो ईअं न अहिड़ी दिलि सां सुभान अल्लाह कर सुभान अल्लाह महबूबन करीमन हीअं जो इशारो कयो व इन शक्कल कबर हीअं चीरजी मुस्तफा जे कदमनि में किरी अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु रसूल मां शाहिदी थो ॾियां तूं अल्लाह जो सचो नबी उन ॾियारे मुंहिंजी ईद हुई ॻाल्हि सम्झ में आयो आहे ओ गड़ी चाकर वारा जॾहिं तो असां पंहिंजे मुर्शिद ऐं राहबर जे कदमनि में ईंदा आहियूं उन ॾियारे असांजी ईद हूंदी आहे थोरो वॾे आवाज़ ईअं न अञा वॾे आवाज़ हेॾे मोॾे निहारियो ओ पीरीअ जा नौकरो हिननि जे लाइ उन ॾियारे मौत हूंदो आहे आशिक़नि जे लाइ ईद हूंदी आहे उहो चंड थो चवे मां जॾहिं कदमनि में आयुसि त उन ॾियारे मुंहिंजी ईद हुई पर जॾहिं शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम साईं ख़िताब ते वेठा पाण फरमाए हिन नात ख़ान जेके लफ़्ज़ चया इन रुआरे छॾियो सवाण जो तवज्जो थी वियो त अलाए छा थो साईं चवणु चाहे चयईं त यार उहो चंड रसूल अल्लाह जे कदमनि में वियो ईद करे मोटी वियो पर पीर सैयद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी कदमनि में ईद करे वियो क़यामत ताईं मोटियो ई कोन हथ मथे करे सुभान अल्लाह चओ या अल्लाह जेको दिलि सां ॻाल्हायो उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखार थोरो थोरो वॾे आवाज़ हज़रत जिब्राइल अमीन थो चवे अल्लाह ताला जो हुकुम थियो त कबिल कदम है ॿई कदम अचो जेतिरो जेॾी महिल जो कदम चुमियमि मां त ठहियलुसि खोले कतिल मलाइकत मिन नूरी सभु मलाइक नूर मां ठहियल उन ॾियारे मूंखे ख़बर पई ठहियल त नूर मां आया जब मुंहिंजा काफ़ूरी चवनि उन ॾियारे ख़बर पई त जब मुंहिंजा हुजनि कदम मुस्तफ़ा जा तव्हांखे इहो ॻाल्हि सम्झ में अची वञे इहो वाहिद मलाइका मलाइकनि जो सरदार जेको हर नबीअ जो सहाबी थी गुज़रियो आहे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह त चओ थोरो वॾे आवाज़ पर हर हिकु नबीअ जो सहाबी थियो पर कदम मुस्तफ़ा जा नसीब थोरो वॾे आवाज़ चए त जेॾी महिल मुस्तफ़ा जा कदम चुमियमि महबूब करीम निंड मां बेदार थिया जिब्राइल छा आहे अर्ज़ कयोमांसि इन्नल्लाह हश्ताक लिकाइक या रसूल ओ मुंहिंजा मुस्तफ़ा रब जी ज़ात तुंहिंजे लाइ मुश्ताक आहे हथ मथे करे भेजो त सगीर जो रब जी ज़ात तुंहिंजे लाइ ज़बान सां चओ त दिलि ठारे चओ चओ
तुझे लाए रब जी ज़ात महबूब करीम कायनात जे सरदार फरमाए जिब्राइल बुरा को काहे आयो न या रसूल अल्लाह वञ बुरा को काहे आ त दुनिया वारनि खे पतो पवे त मुस्तफा मेराज ते कीअं वियो थोरो इते लफ्ज़ खे थोरो वज़ाहत कयांसि खोलियांसि जीअं तव्हां सेटिस्फाई थी वञो हिन लफ्ज़ खे केच कयो अर्ज़ ही आहे त हज़रत जिब्राइल त क़दमनि चुमण वारो हो उहो बीठो हो सिदरतुल मुंतहा ते सिदरतुल मुंतहा काथे आहे गड़ीअ में न जो ॻाल्हाईंदो काॾे वञे सतनि आसमाननि खां चओ सतनि आसमाननि खां मथे जिब्राइल छा ते आयो जिब्राइल त के सवारीअ ते कोन आयो ओ गड़ी चाकर वारो उहो त ईअं ई तो बिना सवारीअ ते महबूब खे बि त ख़ुदा पियो घुराए ईअं बि वञी सघे पियो पर मुंहिंजो मुस्तफा तो असांजे अकुलनि खां वाक़ुफ़ हो त हिननि खे एतिरो अकुल ई कोन्हे मां इन जे करे तो सवारी घुरायां त हिननि खे पतो पवे त मुंहिंजो मुस्तफा केॾे शान सां थोड़ो वधे आवाज़ हज़रत जिब्राइल तो चवे त मक्के जे टैक्सी स्टैंड ते न वई मक्के जे टैक्सी स्टैंड ते मदीने जे टैक्सी स्टैंड ते न वई सिद्धो जन्नत में हली वियो सिद्धो ज़बान सां जेडी मल जो जन्नत में वयुसि हज़रत जिब्राइल तो चवे छा ॾिसां त जन्नती जन्नत खे सींगारियूं वेठा आहिनि छा थियो आहे कि मुंहिंजे मुस्तफा जी आमद थी वई ॾाढा सुभान अल्लाह त चओ मुंहिंजो महबूब थो अचे हज़रत जिब्राइल तो चए त 40,000 बुराक मुंहिंजे मुस्तफा जे लाइ तयार बीठा घणा ज़बान सां चओ 40,000 जेडी मल बुराक तयार बीठा हज़रत जिब्राइल तो चवे त जेडी मल जो हीअं जो बुराक ते नज़र पई दिल ठरी पई एॾो सुहिणो छा एॾो सुहिणो हज़रत जिब्राइल तो चवे त फौरन दिल में ख्याल थियो त जंहिंजी सवारी एॾी भली आहे उहो करीब छा चए थो त वरी थोरो अॻिते थियुसि ॿिए बुराक ते नज़र पई उहो अञा वधीक सुहिणो अञा अॻिते थियुसि अञा वधीक सुहिणो अञा अॻिते थियुसि अञा वधीक सुहिणो हिकिड़े बुराक ते नज़र पई उहो रोई 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 पंहिंजो हाल विञाए वेठो पुठीअ ते हथ हयो मां छा ते पुठीअ ते हथ हणी चयोमांसि ओ बुराक छा थो करे हे रोइण जी जॻह त कान्हे हिते त रोईंदड़ बि खिलंदा तोखे छा थियो आहे कि जिब्राइल छा थो चवी ओ जिब्राइल छा थो चवी चई तोखे ख़बर न आहे इहा जन्नत आहे जिब्राइल के हक लगे ओ जिब्राइल छा तोखे ख़बर न आहे अॼु मुंहिंजे मुस्तफा जे मेराज जी रात आहे ॾाढा सुभान अल्लाह त चओ अॼु मुंहिंजे मुस्तफा जे मेराज जी रात कि पोइ मां इन जे करे त आयो आहे बुराक काहिण ते अलाए असां मां कहिड़ो ख़ुशि नसीब हूंदो जेको क़दमनि में वेंदो या अल्लाह जेको दिल सां चवे उनखे बि मुस्तफा जो वास्तो अथई मदीने जी टिकट अता फरमाइजा जो महबूब जा क़दम नसीब थियनि मदीनो पाक नसीब ॾाढा सुभान अल्लाह त चओ जिब्राइल चएसि त रो न छा के रोआ त मुस्तफा जे करे ॾाढी सिक लगी ॾाढी ज़बान सां सिक लगी गड़ीअ वारो तव्हांखे बि मदीने जी सिक लॻंदी आहे जंहिंखे लॻंदी आहे उहो हथो खणे ॾाढा भेज दस्तगीर जो नारो हाणे करम थी
एॾे मोॾे निहारियो हज़रत जिब्राइल थो चवे त उन बुराक खे चम रो न तोखे काहे थो हलां ॾाढा सुभान अल्लाह था चओ थोरो वॾे आवाज़ छा चई त तूं रो न इन में साबित थियो त मुस्तफा जे प्यार में रोइण जन्नत जी सुन्नत आहे चवे थो अरे तुंहिंजे लाइ त को घर जो भाती भी कोन रोवंदो आहे मुंहिंजे मुस्तफा जे लाइ त जन्नती भी रोवंदा महबूब करीम जे हुजूर में जेडी मल उन खे चम रो न तोखे काहे थो हलां जिब्राइल थो चवे अल्लाह जे इज्जत जो कसम त 4 अब्र जिस्म ते चर्बी वधी आहे अड़ी वारो तव्हां में कोई कंहिंखे चवे त रो न तोखे मदीने वरतियूं थो हलां दिल सां चओ त मुर्शिद घुरावई छा थो सम्झे त ख़ुशीअ जी लहर अची वेंदी न कम लही वेंदा दुख दर्द दूर थी वेंदा ॾाढा सुभान अल्लाह था चओ छो जो तो असांजो मुर्शिद वेठो ई रसूल अल्लाह जे क़दमनि में सुभान अल्लाह जंहिं सची नीयत सां मोहब्बत कई आहे उनखे मदीनो ज़रूर नसीब जेडी मल हज़रत जिब्राइल थो चवे उन बुराक के काहे मक्के में आए जेडी मल मुस्तफा जे हुजूर में विसी या रसूल अल्लाह बुराक काहे आयो मुझे मुस्तफा फरमायो जिब्राइल हल भला महबूब गुस्ल फरमाए आई वुजू फरमाए तैयार थी बाहर निकता हज़रत जिब्राइल थो चवे त मां छा ॾिसां त मुझे मुस्तफा के जन्नती लिबास एॾे मोॾे निहारियो महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मेराज ते वेस पातो ऐं दस्तार पाती हज़रत जिब्राइल थो चवे त अञा पूरी दुनिया जे को भी इंसान दुनिया ते कोन आयो हो 1000 साल अॻु में असांखे रब्बी हुकुम थियो त मुस्तफा जे लाइ जन्नती लिबास तैयार कयो ऐं दस्तार तैयार कयो छा थो सम्झे महबूब करीम था फरमाइनि त जेॾी महिल मां उहो लिबास पातो उहा दस्तार जिब्राइल खणी आयो जिब्राइल अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह मां भी दस्तार जो वर ॾियां पोइ 4 वर हज़रत जिब्राइल ॾिना मुंहिंजे मुस्तफा ते महिरबानी कई ॾाढा सुभान अल्लाह था चओ हज़रत जिब्राइल थो चवे हिकिड़े ॾींहुं अर्ज़ कई मां त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दिलबर हबीब साहबी खटे विया असां सां बि त कचहरी कयो मुंहिंजे महबूब फरमाए जिब्राइल वे अॼु तो सां मां रसूल अल्लाह अॼु कचहरी कया महबूब करीम फरमाए ॿिए हाल वल तुंहिंजो घर काथे आहे अर्ज़ कई या रसूल 7 आसमाननि खां मथे अर्श मुंहिंजो जेको सिदरतुल मुंतहा ते घर आहे मुंहिंजे मुस्तफा फरमाए अॼु शायदि हिन ज़मीन दुनियावी ॻाल्हियूं अॼु कचहरी ऐं सिदरतुल मुंतहा जी था कयूं छा थो सम्झे महबूब करीम था फरमाइनि त जिब्राइल पुछ त महबूब पुछो जिब्राइल जे घर में छा तू रहंदो आहे उन जे छत में कॾहिं निहारियो था अर्ज़ कई त या रसूल रब जे ज़ात खां ख़ौफ़ थींदो त अलाए निहारण जो हुकुम आहे अलाए न ईअं न त निहारिया हर शइ चट थी वञे ख़ौफ़दारी थींदी आहे मुझे मुस्तफा फरमायो ओ कड़ी चाकर वारो मुझे करीमन फरमायो ओ जिब्राइल जेकॾहिं सिदरतुल मुंतहा जी अल्लाह जो नबी तोखे इजाज़त ॾियो को निहारी दे कड़ी चाकर वारो ॻाल्हि सम्झ में अची वई त हितां जो बि मालिक इहो आहे त उतां जो बि मालिक इहो ये तो सिदरतुल मुंतहा है सिदरतुल मुंतहा का मथे जन्नत
इज्जत जो मालिक भी मुझो मुस्तफा थोरो वॾे आवाज़ जिब्राइल तो चवे महबूबन करीमन फरमायो बे हाल वाल जिब्राइल तो निहारियो न सही पाण फरमाए तो मां अल्लाह जो नबी तोखे इजाजत दिया हाँ सही पो तो जड़ो नबी इजाजत दे पो छो न निहारी ॾाढा सुभान अल्लाह त चओ चवंदा न त मदीने वञबो नाहे मदीने वारो घुराई तो आते हैं वही जिनको ज़बान सा चो त करम थी आते हैं वही जिनको सरकार बुलाते उहो ईंदो आहे जंहिंखे पाण घुराई अबू जहल जहिड़ो लानती मुझे मुस्तफा जे हुजूर में आयो त तू ग़ैबदान नबी आहे मुझे महबूबन करीमन फरमाए छा थियो अथई जे मां मुठ में हिकड़ी शइ खणी आयो आहियां ॿुधाए मुंहिंजे मुठ में छा आहे मुझे मुस्तफा फरमाए मां ॿुधायां या मुठ वारी शइ तोखे ॿुधाए त मां छा आहियां ए तो चवे नबीअ खे ख़बर कर अरे नबीअ खे त इहा बि ख़बर आहे त तूं हिलाली आहे या हरामी आहे उतलुम बाद ज़ालिक ज़नीन अरे ज़ना जा जावल तोखे कहिड़ी ख़बर नबीअ जी महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह हथ मथे करे भेज दस्तगीर जो नाम ॻाल्हि यादि कयो था काथे छॾियो एॾे मोॾे निहारियो हज़रत जिब्राइल तो चवे मुझे मुस्तफा जेॾी महिल तैयार थी हलियो पहिरियों रिकेब जिब्राइल छॾे बीठो ॿियो रिकेब हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम छॾे बीठो जैसा 70,000 मलाइका गॾु हुया मुझे मुस्तफा जी शान में सेरा पिया ॻाइनि थोरो वॾे आवाज़ हज़रत जिब्राइल तो चवे त जेॾी महिल महबूब करीम कायनात जे सरदार बुराक ते वेठा वो कॾहिं खां वॾो हो घोड़े खां नंढो हो मुझे मुस्तफा जो बुराक उन जो मुंहुं माण्हूअ वांगुरु सीनो शींहं वांगुरु पर पठीअ वांगुरु टंकू ऊंट वांगुरु यकुन ट्रिगा वञनि सिका जंहिंजा खुर खड़कोई न कनि हथ मथे करे सुभान अल्लाह जा इते उर्दू वारे कलम खड़ो चवे तो त बागे आलम में बातें पहाड़ी चली सरवरे अंबिया की ये सवारी चली जे तो ये सवारी कोई रात पारी चली अपने रब तो था आज की रात है हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब जने बुराक ते चढ़िया हिय जो मुझे महबूब जो बुराक हलियो मुझे मुस्तफा तो फरमाए त जाते नजर पई पस उते अॻियूं टंगू पियो रखियो सुभान अल्लाह इते त हथ मथे करे सुभान अल्लाह चवे